केॾी वॾी रिस्क सां नौजवान कारोबार कनि था। पंहिंजे पीउ मां दुकान आहे, अलाह हुनजी रोज़ी रिस्क में बरकत विझे। यार तमामु घणी ख़ुशी थी रही आहे वीडियो भरींदे बि, तमामु घणो हिकिड़ो ख़ुशी आहे। दोस्त बीठो आहे, हुनखां तारुफ़ बि करायूं था। ऐं हीउ जेको कारोबार आहे अॼु स्टार्ट कयो आहे, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हीउ जेके पैकेट तव्हां ठहियल ॾिसो था, हे 5 किलनि जो बि आहे। कराची रोशनी जो शहर, ही शहर हर मेहनती माण्हूअ लाइ पंहिंजी दिलि में जाइ रखे थो। जेको बि हिते अची महिनत करे थो, नंढो कमु हुजे या वॾो, उहो हिते इज़त सां जीए थो। तव्हांखे ॿुधाईंदो हलां त कराची सऊदी दुबई खां घटि नाहे, पर पोइ बि अलाए छो माण्हू लखें रुपया ख़र्च करे ॿाहिरि वञनि था, पंहिंजनि खां परे, ॿारनि खां परे, पंहिंजे पीउ माउ खां परे। जॾहिं ख़ुशी अचे थी त बि दिलि ॻोठ में हूंदी आहे, जॾहिं ग़म अचे थो त बि परेशानी वधी वञे थी। पंहिंजनि खां परे रहणु, न ख़ुशियुनि में गॾु थी सघणु, न ॾुखनि में साथ ॾेई सघणु, इहा सभ खां वॾी तकलीफ़ आहे। सोचण जी ॻाल्हि इहा आहे दोस्तो त जेकॾहिं उहो ई नौजवान पंहिंजे शहर में महिनत करे, पंहिंजा 6-7 लख हिते सीड़प करे, त कारोबार बि हली सघे थो ऐं हिते जेका महिनत कंदो उहा खेसि ॿार खां बि वधीक कमाए ॾेई सघे थी। पर सभ खां वॾी ॻाल्हि हीअ बि आहे त हिते कमाईंदे पंहिंजे ॿारनि सां गॾु रहंदो, माउ पीउ जी ख़िदमत कंदो, ख़ुशियुनि में बि गॾु हूंदो ऐं ॾुखनि में बि गॾु हूंदो। दोस्तों अक्सर मुंहिंजो हितां गुज़र थींदो आहे, छो जो मां बाज़ारि में टेबलूं वग़ैरह लॻाइण वेंदो आहियां। पर अॼु मूंखे ख़बर पई आहे त हिते अटे जी चकी बि आहे। बहितरीनु अटो आहे, लाजवाब अटो आहे। ऐं दोस्त जेको आहे सो महीनो खनि थियो अथसि हीउ कारोबार स्टार्ट करे थो। मां तव्हांखे हुन सां मिलाइण वारो आहियां ऐं अटो तव्हांखे ॾेखारण वारो आहियां। सो अचो मूंसां गॾु, तव्हांखे हुन दोस्त सां बि मिलायां, हुनखां हाल अहिवाल वठां। हीउ तव्हां वटि कणिक थी अचे, उहा किथां थी अचे? साईं नंबर मूं तव्हांजा हिन जा दोस्त मुनीर अहमद जेको आहे सो हुनजा बि मैंशन कयां थो, नसरुल्ला मलाह जो बि आहे। हाणे अंदरि हलूं था, दोस्त बीठो आहे, हुनखां तारुफ़ बि करायूं था। ऐं हीउ जेको कारोबार आहे अॼु स्टार्ट कयो आहे, माशाअल्लाह। अस्सलाम वालेकुम साईं, कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? तबियत सही आहे? यार तव्हांखे मुबारक हुजनि, अलाह साईं तव्हांजी रोज़ी रिज़्क में बरकत विझे, अलाह तव्हांजे हिन कारोबार खे कामयाबु करे। पहिरियों सभ खां पहिरियों तव्हां दोस्तनि खे तारुफ़ करायो। साईं मुंहिंजो नालो मुनीर अहमद आहे, मां हिते गुलशन जी रहाइशी आहे। बेसिकली मुंहिंजो ॻोठ जेको आहे मोरो साइड जो आहे, उतां जो आहे। ज़बरदस्त, अलाह साईं तव्हां ख़ुशि करे। हाणे दोस्तनि खे इहो ॿुधायो त हीअ अटे जा बाचका घणनि किलनि जा आहिनि ऐं हीअ तव्हां जेको कणिक घुरायो था किथां खां घुरायो था? साईं असां जेका हीअ कटा आहिनि, हिकिड़ो 5 किलो ऐं 10 किलो जा आहिनि, जेके असां दुकाननि ते सप्लाई कयूं था पिया, दुकानदारनि खे ॾियूं था पिया। ऐं माशाअल्लाह त क्वालिटी ज़बरदस्त आहे ऐं इन महिल ताईं का शिकायत वग़ैरह न आई आहे। जेका बाक़ी कणिक जेका असां घुरायूं था उहो मोरो साइड मेरापुर खां था घुरायूं। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हीउ जेके पैकेट तव्हां ठहियल ॾिसो था, हे 5 किलनि जो बि आहे, 10 किलनि जो बि आहे। ऐं हिन पासे ॾांहुं बोरियूं जेके पयूं आहिनि, उहे भाउ जेको आहे सो दुकाननि ते सप्लाई करतो आहे। केतिरो तक़रीबन महीने अंदरि स्टॉक तव्हां कढी चुका आहियो? साईं तक़रीबन असांखे हिते महीने जे अंदरि तक़रीबन 300 कटा कढे चुका आहियूं। उन खां अलावा दुकाननि ते सप्लाई तक़रीबन सुठी थी, माना सप्लाई बि तव्हांजी थिए थी? थी। ज़बरदस्त ज़बरदस्त। हा, मुनीर जो दुकानु आहे, अलाह हुनजी रोज़ी रिज़्क में बरकत विझे। यार तमामु घणी ख़ुशी थी रही आहे वीडियो भरींदे बि, तमामु घणो हिकिड़ो ख़ुशीअ जो इज़हार बि तव्हां सां करे रहियो आहियां त दोस्त असांजा नौजवान कारोबार तरफ़ अचनि था। हीउ तव्हां ॾिसो था, वॾो हिन गोदाम ठाहियो आहे ऐं चए थो हीअ जॻह अञा घटि आहे ऐं हिनखे मां हाली फ़िलहाल 3 महीना हिते हलायां थो ऐं 3 महीननि खां पोइ भाउ किथे मुनीर हिनखे शिफ्ट कंदा? साईं मुंहिंजो इरादो आहे त गुलशन में का जॻह वठूं, सही, उन में गोदाम ठाहिजे, छो जो हिते जॻह ॾिसो त तमामु नंढी आहे। सही आहे, त असांखे ॾुखियाई पैदा थिए थी पई त ऑफिस लाइ वेनर लाइ असां टेम्पररी हिते रखियो आहे। बाक़ी इंशाल्लाह गुलशन जी अनकरीब 2 महीना लॻनि, 3 महीना लॻनि, असां गोदाम हुते ठाहींदासीं। बिल्कुलु। ऐं भाउ मुनीर जेको चए थो 3 महीना हिते हूंदो, पर 3 महीननि खां बाद अगरि शिफ्ट थिए थो उहो बि मां भाउ जो वीडियो भरींदुमि। नदी जी कहिड़ी बि कुंड कुर्च में आहियो, गुलशन नदी जी पसगिरदाई में जिथे बि आहियो तव्हां, त उतां बि तव्हां ऑर्डर ॾेई करे भाउ खां घुराए सघो था। मां दुकानदारनि खे अर्ज़ु कंदुमि जेके ॿुधनि था पिया, उहे बि राब्तो करे सघनि था। जिते गगर फाटक हुजे, शाटाउन हुजे, पिपरी हुजे या मलेर या जेके बि इलाइक़ा आहिनि, इंशाल्लाह सभिनी ताईं उहा अटे जी असां पहुचाईंदा। ऐं मयार हिकिड़ो ई रखंदासीं, मयार में को कॉम्प्रोमाइज़ न आहे ऐं इंशाल्लाह तव्हां जेको बि खाईंदो बहितर थींदो। ऐं दोस्तो हिन कारोबार जेको भाउ मुनीर शुरू कयो आहे, इन में हिन भाउ जी सपोर्ट कयो, हिन जी हौसला अफ़ज़ाई कयो। ऐं ॾिसो त केॾी वॾी रिस्क सां नौजवान कारोबार कनि था, पंहिंजे पीउ माउ जो सहारो बणजनि था, पंहिंजे पीउ माउ खे टेक ॾियनि था। इहा वॾी ख़ुदारी जी ॻाल्हि आहे। मुड़ुसु माण्हू उहो न आहे जेको डंडो खणी सभिनि खे वेड़ करे उहो मारे।
पर मुड़ुसु माण्हू उहो आहे जेको पंहिंजो कारोबार करे थो, हक़ हिलाल जी रोज़ी पंहिंजे बचनि खे खाराए थो, पंहिंजे पीउ माउ जो सहारो बणिजे थो। सो मां उम्मीद कयां थो तव्हां गुलशन हदीज जा माण्हू या गुलशन हदीज पर्स गर्दाई में जेके भी माण्हू आहिनि जेके घर में अटो बाट इस्तेमालु कनि था, उहे भाउ मुनीर सां राब्तो कंदा, हिकु दफ़ो ज़रूरु भाउ मुनीर जो जेको आहे सो अटो आहे उहो घर में इस्तेमालु कंदो, इंशाअल्लाह तव्हांखे जेको आहे शिकायत जो मौक़ो न ईंदो। सो अल्लाह तव्हांखे ख़ुशि करे हिन वीडियो खे शेयर कयो ऐं अहिड़नि नौजवाननि जी हौसला अफ़ज़ाई कयो। मां तो दोस्तों तव्हांखे ॿुधायां ही आरकट जेकी बिल्डिंग आहे गुलशन हदीद में L7 वारे पासे साम्हूं साम्हूं बुध बाज़ार लॻंदी आहे। हे आरकट जे कुंड ते जेको होटल आहे पठाण जो, गॾोगॾु ब्यूटी सैलून आहे ऐं हिन पासे ॾांहुं कशफ स्पेशल आटा चक्की जो वॾो दुकानु आहे होलसेल जो। ऐं अल्लाह तव्हांखे ख़ुशि करे हिते जॾहिं ईंदव तव्हां मायूस न थींदव। ऐं मां चाहियां थो त अहिड़नि नौजवाननि जी हौसला अफ़ज़ाई कयो, छो जो अहिड़ा नौजवान जेको आहे सो सहारो बणियल आहिनि पंहिंजे पीउ माउ जो, उन्हनि जी हौसला अफ़ज़ाई कंदासीं त इंशाअल्लाह कारोबार में अॻिते थींदा ऐं हिननि खे ॾिसी करे ॿिया बि नौजवान अॻिते ईंदा। मां उम्मीद कयां थो ऐं उम्मीद रखां थो तव्हां मां त हिन भाउ जे कारोबार में हिन जी सपोर्ट कंदा ऐं हिकु दफ़ो भाउ मुनीर जे अटे जेको अटे जी चक्की आहे उनजो ज़रूरु विज़िट कंदा ऐं उन खां अटो वठंदा। वॾी महिरबानी, लख लाइक़।